केड़ी हाँ खबर है? भाईजान जी भाईजान बुझाया चावर ते दे केड़ा जाए सुञे दुकान ते सुञा गिरा कहीं दे तू पचाया चावर भाईजान पजाया चावर ते दे आधा है गरीब बेड़ा गरीब कटा वठो बदा कटा ये मनन जा ते घर खई वचे हे वट हे चावर तू चाहे ने 50 रुपए दिनो है चावरन जा कटा वठ दे कीए जा टीन वठ दे बेसण जा कटा वठ दे आ मां गाल तो न कन छो मां ये गाल क्या तो बस तू वठी देना ना ख्याल सा ट्रक कराए जे उन में खणी वे हार जी पहुंचे भेज मौला सुबह जा साईं तू बेड़ा बने लाई मौला दुकान खोलियो आ पाड़े में नओ दुकान आ दुआ कर बा तू भी दुआ कर त अल्लाह साईं रोज़ीअ में बरकत विझे पाड़े वारन के भी चवां तो जेको लंघे तो उन चवां तो वामड़ई तव्हां असां को सामान वठो बस अल्लाह भलाई कंदो तू भी मिटन माइटन दोस्तन के सभिनी के चओ उस्ताद दुकान खोलियो आहे हितों अची वठो खीरा बा चाहे खीरा बा हिकिड़ो मिंट बाबा हिकिड़ो मिंट अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खुश आहे तबियत ठीक आहे खैर दुआ है शुक्र बचड़ा बार जारे करे खैर आहे अल्लाह जा एहसान खैर ता है अज भी मना सफा ये हेठी वट वठे दो यार असल में माशाल्लाह जेको आहे तव्हांखे ख़बर आहे पाड़े जो दुकान आहे दुकान खोलियो आहियां हिते हां माशाल्लाह हर आइटम रखियो आहे ठीकु आहे न पोइ मां सभिनी खे जेके बि लंघनि था मिट माइट संगत साथ उनखे पार त कयां थो सौदो मूंखों वठो ठीकु आहे न ॿिए हंधि बि पैसा भरंदव मूंखों बि पैसनि में वठंदव त इहा महिरबानी कयो मिड़ई राशन महीने जो जेको चवंदे उहो मां वटि हर शइ अथी अटो थी खंडु थी चांवर थी दाल थी बेसण थी माना जेका शइ चवंदे उहा ॾींदो मैं 5 कटा चावर जाती बासमती 5 कटा हां न 5 कटा त न आहिनि ॿियो कुझु ॿुधाए 10 कटा खंड जो आती 10 कटा खंडु जा हां 10 हिकु महीने लाइ हां न यार इहे बि न आहिनि ॿियो कुझु ॿुधाए अटो आती अटो हा अटो आहे सुपर अटो जो को दो बिल्कुल आहे। एकड़ो वरी चक्की जो अटो को ॿई आहिनि ॿई 5 कटा दे अती 10 कटा एॾा त न आहिनि ना आयल त पो घी अती ऑयल तेल हा आहे अती आहे कट 7.5 मण हा 7.5 मण 7.5 मण गिह तेल सां तड़केंदा आहियो छा बाकी जा अरे गरीब तुम्हारे दुकान में एतिरो सौदो ही कोने जेतिरो मुंहिंजे घर जा भाती सौदो खाईंदा आहिनि दाल अती गाड़ी मुगल ॿियो कुझु ॿुधाए हा दाल आहे दाल अती आहे। ॾह कटा कट पर न एतिरो सौदो कोन्हे को मूंखे कहिड़ी ख़बर आहे भाईजान जी भाईजान बुझाया चावर ते दे कहिड़ा जाए सुञे दुकान ते सुञा गिरा कहीं दे तू पचाया चावर भाईजान पजाया चावर ते दे आधा है गरीब बेड़ा गरीब कटा वठो बदा कटा ये मनन जा दाल मनन जा चावर 2-2 मण अटो 20 किलो 30 किलो घी तो भाई खुदा वास्ते दीदो वा भाईजान पजाया चावर ते दे अच्छी दारी दा पजाया चावर वठवा शक्की न तो थे शक्ति वर मारो थिया पजाया चावर अरे रे काल बुझाए हाणे शक्ति हाणे तू घणो थी दे हे तो वारी घर वारी मूंखे 50 रुपए ॾिनो चे हे चावर वठी मार मुड़स खे ॾिजाए त घर खई अचे हे वट हे चावर तू चाहे ने 50 रुपए ॾिनो है चावरनि जा कटा वठ दे कीअ जा टीन वठ दे बेसण जा कटा वठ दे आ जीनत गलाए थोड़ो अरे आ जीनत नालो थी रे तो वारी घरारी है हो ये टेडड़ी कारड़ी बस न वरी हाणे दुकानदार खे त न ॿुधाए न केड़ो जीनत जो खातो खोलिया मां हिते जीनत छो जीनत हां ये कन ॿारनि जा नाला न खण न बार जा छो जीनत मूंखे ॾिनो 50 रुपयो चवे चावर वठी कर मुंहिंजे मुड़स खे ॾिजा हिते चावर हवालो तो वणे हवालिया ना वॾो देववीरान हिते वरी हवाला ॾिसे चावर जा कटा हे चावर ख्याल सां खयूं वञूं ट्रक करामत हारजी पवनी बस न दुकान वारी जॻह तो जीनत बर्रोज जीनत हा एडे एडे ट्रक करा हीनो करा ट्रैक्टर ते खरा पूजा घर न जी त जंगा वटिया तो ढींडे के छोचे हा मूंखे चई न त खणी ऐं हिते वरी हुनखे हवालो तो वणे असां टीन खाईंदा आहियूं घीअ जा बनस्पति और चावर बासमती खाईंदा बस न हाणे त शहर में ख्वार कते जा वकी तू हवालो तो करे हवालो तो करे अरे जीनत के मां सुञाणिया मां गाल तो न कन छो मां ये गाल क्या तो बस तू वठी देना न ख्याल सां ट्रक कराए जे उन में खणी वे हार जी पहुंचे इन ॾाढो सामान थी न चावरनि जा कटा ॿुॾी न छा मरे
हाँ वरी वे माण्हुनि खे डाला थो हणे हाँ शहरदारी आहे कुझु हया हालात मां पाड़े वारो आहे ज़ीनत अरे नालो न खणो अरे हल मां सम्झा थो हाँ मां ट्रक कराए जाए ट्रैक्टर कराए जाए को गॾे गाॾो कराए जाए उन ते खणी वञ माण्हू ॿुधनि था गंजा छा पे छेतो तेवा मंजूर ज़ीनत ज़ीनत न कर हाँ ज़ीनत जीनत सब चओ ज़ीनत 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 मां चवां तो पछताईंदो मांखे ख्वार न कर हाँ अरे पर मांखे धक लॻंदो ई जीनत जीनत मां हिन ताईं पुॼा तोखे चई छो हाँ ख़बर आहे अला बर्फ त ॾे ज़ीनत लाइ बर्फ ॾेस कूलर में बर्फ विझी यार इनखे त परे कयो यार चाहे ज़ीनत ज़ीनत ख्याल सां मथां ऑटो हारजी पवे हे ट्रैक्टर बीठो थी हिन में खणी वञो हवाल ॾिसे माण्हू जा हवाल ॾिसे गीह जा टीन खाईंदा 50,000 चांवर वरी नमूनो ॾिसे खुदा जी का मार पे त निभागो जेके ख़बर न हुई उन्हनि खे बि ॿुधाए छॾे त मुंहिंजी ज़ाल जो नालो ज़ीनत आहे वो दुकानदार सां मां ॾाढा हणा पियो अञा हिते वेठो आहियां ज़ीनत सॾेई थी चांवर खणी अचो महल सां मानी पचाए चांवर उॿारे खाईंदी वरी गैस हली वेंदी अब ॻाल्हि ॿुध इंटरनेट बि एतिरो ख्वार न कंदी आहे जेतिरो तूं ख्वार कयो आहे बाबा नालो त आहे न ज़ीनत भला ग़लति तो ॻाल्हायां छा मां दुकानदार सां ॾाढा हणा पियो तोखे त ख़बर आहे टिकी तो वठी मूंखे कहिड़ी ख़बर आहे बाक़ी आहे ज़ीनत ॻाल्हि राज़ में त रख न तोखे ख़बर आहे बस न हेॾे प्यारे शादी कई थी मोकारो कयो आहे पंहिंजो तूं मना उतो ते टपियो जां ईअं किरास कई त मां खे ॾिनई 50 मां यार मां छा सोणी अथी पंहिंजी शिकिल गंदी थी पर उहा सोणी आहे दाणो चती हणी करे वतो थी हया कर ए अला सगत न कर हेॾे पेरे पवां न कर ख्वार न कर न हलो बाबा हलो छो था पुछा कयो त हिन ज़ाल नालो छा आहे ज़ीनत अथसि न बस न चढ़ियो वाचा या ॿुधायां त पोइ छा आहे मर जा ख़बर पवे सभिनी खे ख़बर आहे हल हाणे हल वञ क़ुरान खे वञ हेॾे सुञाणप निशानी छा वञ बस सुञाणप छा मोकारो करे छॾियो थी अॼु सुञाणप जी निशानी छा आहे ताव त मिलियो थी इन निभागी खे बि ॾाइण मिलियो आहे चांवर चे वठी आहे 50 जा मां हिकु लॻे त अजब दुकानदार सां ॾाढा हणा पियो हाणे हिन घिटी में ई न वञा दुकानदारो बि ॾिसी चवंदा ज़ीनत मोकारो करे छॾियो न गंजे असांजो मरी वियासीं अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो खीरो बुढ़ो दोस्तों ही तव्हां वीडियो ॾिठो ऐं उमेदु आहे त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो मां हिन वीडियो जे ज़रिए पाकिस्तान खां ॿाहिरि या पाकिस्तान में रहंदड़ सिंधी उर्दू जेके बि असांजा वीडियो ॾिसनि था सभिनि खे अर्ज़ु कंदुमि त असांखे अञा वधीक कुझु सब्सक्राइबरनि जी ज़रूरत आहे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे तव्हांजे तावन जी ज़रूरत आहे ऐं जेके बि पाकिस्तान या पाकिस्तान खां ॿाहिरि असांखे ॾिसो था सभिनि जी महिरबानी लख थोरा सभिनि जो थोराइतो जेकॾहिं कंहिं बि दोस्त खे या असांजी कंहिं बि भेण खे अधी खे मूंसां ॻाल्हाइणो हुजे त हीअ स्क्रीन ते ॾिनल मुंहिंजो नंबर आहे व्हाट्सएप जो इन ते कॉल तव्हां करे सघो था वॾी महिरबानी